वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। हिन वक़्तु पूरी सिंध बादलनि जे हेठि आहे ऐं सिंध में हिन वक़्तु जेके एक्टिव सिस्टम आहिनि उहे कराची, चूहड़ जमाली, जाती ऐं डीपलो तरफ़ वञी रहिया आहिनि, जिन में मिठी अॻिते नंगर पारकर ऐं कच्छ भुज जा इलाइक़ा उन्हनि में बरसाति हिन वक़्तु थींदी ऐं काफ़ी इलाइक़नि में बरसाति जारी आहे। जॾहिं त सिंध जे ॿियनि इलाइक़नि में अञा सिस्टम जा बादल त पहुता आहिनि, पर सिस्टम एतिरो ताक़तवर न आहे जो उते बरसाति वसाईंदो हुजे ऐं इम्कान आहे त अॼु शाम ताईं सिस्टम जा बादल उहे सिंध जे इलाइक़नि जेकी मथियां इलाइक़ा आहिनि उत्तर वारा ऐं विचोले वारा, जिन में जेकोबाद, सखर, नवाबशाह, दादू ऐं हैदराबाद, नूरियाबाद, शादातपुर, सांगड़, उमरकोट ऐं ॿिया इलाइक़ा उन्हनि में सिस्टम एक्टिव थी सघे थो। ऐं सिस्टम हिन वक़्तु जेको सिस्टम जा बादल आहिनि उहे अचनि पिया अरब कंट्रीज़ मां, अरबी समुंड मां, जेके ग्वादर खां, ओरमाड़ा खां ऐं बलोचिस्तान जे इलाइक़नि खां गुज़रंदा सिंध में दाख़िल थी रहिया आहिनि। ऐं अॼु तक़रीबन ॿी खां पोइ सिस्टम में वधीक ताक़त पैदा थियण जो इम्कान आहे ऐं इहो थी सघे थो त अॼु जेको आहे सो खिवणियूं तमामु तेज़ थियनि, जेकी ॾखण सिंध वारनि इलाइक़नि में खिवणनि किरण जो अमल नज़र अची सघे थो। इन करे खिवण खां बचण लाइ बरसाति ऐं गोड़ खिवण शुरू थींदे ई तमामु घणो एहतियात कयो ऐं घरनि अंदरि रहो, बरसाति दौरान ॿाहिरि न निकिरो। हीउ खिवण जो नक्शो आहे, हीउ इंडिकेट करे रहियो आहे त हिन वक़्तु खिवणियूं कराची डिवीज़न में तमामु घणियूं आहिनि ऐं जामशोर जे ज़िले जे इलाइक़नि में, काछे जे इलाइक़नि में खिवणियूं मौजूदु आहिनि ऐं इन खां अलावा चूहड़ जमाली ऐं ठटे में खिवण थी रही आहे। ऐं इहा खिवण ठटे जे इलाइक़नि में ऐं बदीन, डीपलो ऐं नंगर पारकर, मिठी, इस्लामकोट इन्हनि इलाइक़नि में फैलिजी सघे थी ऐं इन खां अलावा कच्छ भुज जे इलाइक़नि में हीउ सिस्टम ट्रांसफर थी सघे थो। ऐं अव्हांखे खिवण जे बारे में जीअं असां सदाईं ताक़ीद कंदा आहियूं, खिवण जो हिदायत कंदा, हीअ अपडेट हिन वक़्त ताईं काफ़ी आहे ऐं इंशाअल्लाह वधीक तब्दीली अचण जी सूरत में असां अपडेट कंदा रहंदासीं। असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं असांजो चैनल सर्च करे अपडेट हासिलु कंदा रहंदा, असांजे पेज खे लाइक कंदा। अल्लाह हाफ़िज़।